प्यारा दोस्तों, अॼु मां गॾु आहियां मेविश अब्बासी सां। अॼु असां डिस्कस कंदासीं तुर्की। तुर्की अॼुकल्ह ईअं चइजे त हॉट स्पॉट आहे, ख़ासि तौर चाचे उर्तुगुल खां पोइ त अञा बि हॉट स्पॉट थी वियो आहे। हर को माण्हू चए थो त बाबा इहो तुर्की तुर्की। त अॼु असां मेविश खे तकलीफ़ ॾिनी आहे त हुन खां पुछूं त तुर्की छा आहे, तुर्की कीअं आहे ऐं छा थी सघे थो सिंधी क़ौम जो तुर्कीअ में। त सभ खां पहिरीं मेविश, थैंक यू सो मच फॉर गिविंग अस दिस टाइम। ऐं ख़बर नाहे नो तव्हां पंहिंजी प्रॉब्लम। मसरूफ़ियतुनि मां इहो टाइम कीअं कढियो आहे, पर पहिरीं दोस्तनि खे पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो त हू यू आर, व्हाट यू आर डूइंग। अस्सलाम वालेकुम एवरीवन। जीअं त मैक्स ॿुधायो त मुंहिंजो नालो मेविश अब्बासी आहे ऐं मां बेसिकली सिंध सां तालुक़ु रखां थी ऐं सिंध में रही आहियां, सिंध में वॾी थी आहियां ऐं बाए ईअं खणी चइजे त एज़ अ हॉबी या हिकिड़ी मुंहिंजी ख़ासियत चइजे या मुंहिंजो प्रोफेशन चइजे, राइटिंग बि रहियो आहे। मां आर्टिकल्स बि लिखिया आहिनि, मोटिवेशनल सेशंस बि कया आहिनि, पाक यूएस अलमनाई नेटवर्क जो पार्ट बि रही आहियां, एज़ अ यूथ ग्रुप डायरेक्टर बि पाक यूएस अलमनाई में सर्व कयो आहे। ऐं उन खां अलावा टर्की में मां हींअर जेको रहां पई इस्तंबुल में, त उन जे बारे में मां ॻाल्हाइणु चाहींदसि। छो त हीउ सेशन जेको आहे सो मोस्टली टर्की जे बारे में ई आहे। सो हिन वक़्तु मां इस्तंबुल में PhD करे रही आहियां ऐं मां कोच यूनिवर्सिटी इस्तंबुल मां PhD करे रही आहियां मटीरियल साइंस एंड इंजीनियरिंग में। मुंहिंजो ही जेको आहे सो 5th सेमेस्टर हाणे स्टार्ट थींदो ऐं सो बेसिकली हिते जेको आहे सो मुंहिंजो कैरियर इहो ई आहे ऐं PhD खे कंप्लीट करण जी कोशिशि कंदसि। जी मैक्स। ज़बरदस्त। क्वेश्चन तव्हां लाइ इहो आहे त कुझु ॿुधायो असांखे स्कॉलरशिप जे बारे में। स्टार्ट फ्रॉम अंडर ग्रेजुएट, अगरि को जी ॿार इंटरमीडिएट करे ऐं तुर्की अचणु चाहे थो त उन जे लाइ स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि। अगरि जे स्कॉलरशिप अवेलेबल न आहिनि त कीअं हो एडमिशन वठे जिते सस्ते में वो पढ़ी सघे। जी फर्स्ट ऑफ ऑल त जेके बि व्यूअर्स आहिनि, जेके बि ॾिसनि पिया, उन्हनि खे मां ॿुधाईंदसि त मुंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे मेविश अब्बासी जे नाले सां। अगरि हू हुते वेंदा त मुख़्तलिफ़ मां टर्की में जेके बि स्कॉलरशिप्स आहिनि करंटली हींअर बि अनाउंस थियूं त उन्हनि ते मां लाइव सेशंस ऐं ॿियूं बि वीडियोज़ अपलोड कयूं आहिनि। त यूट्यूब ते मुंहिंजो चैनल आहे मेविश अब्बासी। ऐं सेकेंडली जेके बि व्यूअर्स हिन वक़्तु ही सेशन ॾिसनि पिया त उन्हनि खे मां इहो ॿुधाइणु चाहींदसि, फ़िलहालु असां अंडर ग्रेजुएट्स खां स्टार्ट पिया कयूं। उहे स्टूडेंट्स जिन जी हींअर इंटर थी वई आहे, जेके कॉलेज लाइफ मां निकिरी चुका आहिनि, फर्स्ट ईयर इंटर कंप्लीट करे चुका आहिनि, उन्हनि जे लाइ कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। नंबर 1 इहो त अंडर ग्रेजुएट्स लाइ इहे अपॉर्चुनिटीज़ आहिनि त HEC हायर एजुकेशन कमीशन ऑफ पाकिस्तान उन्हनि जी वेबसाइट ते हर सेमेस्टर स्कॉलरशिप्स अनाउंस थींदियूं आहिनि, जिते हू पाकिस्तान जे थ्रू अप्लाई करे सघनि था। HEC जे थ्रू डायरेक्ट टर्की में अप्लाई नथा करे सघनि, इस्तंबुल में नथा करे सघनि। उनजो हिकिड़ो एडवांटेज बि आहे, हिकिड़ो डिसएडवांटेज बि आहे। एडवांटेज उनजो इहो आहे त जॾहिं तव्हां HEC जी स्कॉलरशिप जे थ्रू कंहिं बि कंट्री में वञो था, भले उहो टर्की हुजे या दुनिया जो कहिड़ो बि कंट्री हुजे, त तव्हां पंहिंजी एजुकेशन कंप्लीट करण खां पोइ तव्हांखे वापसि पाकिस्तान ई अचिणो आहे। ऐं एडवांटेज इहो आहे त HEC वारनि जी जेके बि स्कॉलरशिप्स आहिनि, भले अंडर ग्रेजुएट हुजे, मास्टर्स हुजे या PhD हुजे, त उहो सुठो ख़ासो स्टिपेंड जो अमाउंट स्टूडेंट्स खे ॾींदा आहिनि, जंहिंमें हू इलाही मतिलबु एतिरो सुठो हिते सर्वाइव बि करे वेंदा आहिनि ऐं एतिरो सेविंग्स बि करे वेंदा आहिनि जो हू पंहिंजे मुल्क बि मोकिलींदा आहिनि। सो हिकिड़ो इहो एडवांटेज आहे, ॿियो इहो डिसएडवांटेज आहे। हाणे रिक्वायरमेंट्स कहिड़ियूं थियूं अचनि। अच्छा, पहिरियों त इहो थियो HEC जे थ्रू। जेके व्यूअर्स ॾिसनि पिया त प्लीज़ तव्हां नोट कंदा हलो। सेकेंड ऑप्शन तव्हां वटि इहो हूंदो आहे त ट्यूबीटेक, ट्यूबीटेक जूं बि स्कॉलरशिप्स ईंदियूं आहिनि जेके रिसर्च बेस्ड हूंदियूं आहिनि, त तव्हां ट्यूबीटेक जे थ्रू अप्लाई करे सघो था। जॾहिं तव्हां ट्यूबीटेक जी वेबसाइट ते वेंदा त उते बि तव्हां ॾिसंदा त हर साल 2 सेमेस्टर्स में स्कॉलरशिप्स अनाउंस थींदियूं आहिनि, हर 6 महीने। उन में जॾहिं तव्हां अप्लाई कंदा त उते लिस्ट अची वेंदी आहे यूनिवर्सिटीज़ जी, जेके बि टर्की में यूनिवर्सिटीज़ आहिनि, इस्तंबुल, अंकारा, कोन्या, जेके बि शहर आहिनि, उन सभिनी जी यूनिवर्सिटीज़ जी लिस्ट ईंदी आहे। उहा यूनिवर्सिटीज़ जी लिस्ट तव्हां जॾहिं ओपन कंदा त तव्हां उन में इहो ॾिसंदो त तव्हांजे लाइ कहिड़ो सूटेबल डिपार्टमेंट आहे, छा उहो डिपार्टमेंट उन यूनिवर्सिटी में मौजूदु आहे, छा जेका लैंग्वेज तव्हां पढ़णु था चाहियो। छो त मोस्टली टर्की में इहो प्रॉब्लम आहे त मोस्ट
ऑफ द यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहे टर्किश लैंग्वेज में आहिनि, त हुन जे लाइ मैंडेटरी आहे त तव्हां साल अची त पहिरियां टर्किश सिखो। पर जेके हितां जूं टॉप रैंक यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जो जेको कोर्स ऑफ स्टडी आहे उहो इंग्लिश आहे। त तव्हां इहे 2 शयूं बि उन वक़्तु नोट कयो त तव्हांखे इंग्लिश वारी यूनिवर्सिटी में एडमिशन वठणी आहे या टर्किश में। इन खां पोइ एप्लीकेशन फॉर्म ईंदो आहे, ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म आहे। सो प्लीज़ तव्हां इहो माइंड में रखो त एप्लीकेशन जेका आहे फ्री ऑफ कास्ट आहे। भले तव्हां कंहिंखां बि हेल्प वठो था, एजेंट्स खां वठो था, कंसल्टेंट्स खां वठो था, तव्हां कंहिंखे बि 1 रुपयो बि पे न कयो, तव्हां जस्ट ऑनलाइन पाण अप्लाई कयो, फ्री ऑफ कास्ट आहे एप्लीकेशन। सो फर्स्ट ऑप्शन मूं ॿुधाए HEC, सेकेंड ऑप्शन मूं ॿुधाए ट्यूबीटेक, ऐं थर्ड ऑप्शन आहे ब्रुसलरी स्कॉलरशिप। ब्रुसलरी स्कॉलरशिप बि हर साल 2 दफ़ा अनाउंस थींदियूं आहिनि, जंहिंमें बि सेम प्रोसेस आहे जेको ट्यूबीटेक में आहे। फोर्थ ऐं लास्ट ऑप्शन जेको जंहिंजे करे मूंखे बि स्कॉलरशिप मिली एक्चुअली, उहो इहो आहे त तव्हां डायरेक्ट यूनिवर्सिटीज़ में अप्लाई कयो। टर्की जी टोटल यूनिवर्सिटीज़ में, भले उहे प्राइवेट यूनिवर्सिटीज़ हुजनि, भले उहे गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ हुजनि, पब्लिक यूनिवर्सिटीज़ हुजनि, उन्हनि ॿिन्ही सेक्टर्स यूनिवर्सिटीज़ में हर साल 2 सेमेस्टर्स स्प्रिंग ऐं फॉल सेमेस्टर में एडमिशन्स अनाउंस थींदियूं आहिनि, जेके फ्री ऑफ कास्ट हूंदियूं आहिनि, जंहिंजो अप्लाई करणु फ्री ऑफ कास्ट हूंदो आहे पब्लिक ऐं प्राइवेट यूनिवर्सिटीज़ में। तव्हां यूनिवर्सिटी में डायरेक्ट अप्लाई करे सघो था। उन जी शर्त इहा आहे त तव्हां प्लीज़ एज अ स्टूडेंट जॾहिं तव्हांखे अप्लाई करिणो आहे ॿार, त तव्हां हिकिड़ी लिस्ट ठाहियो, सभिनी यूनिवर्सिटीज़ जा नाला लिखो ऐं उन्हनि यूनिवर्सिटीज़ खे गूगल कयो जंहिं यूनिवर्सिटी में तव्हांजो पार्टिकुलर डिपार्टमेंट मौजूदु आहे। अच्छा, बैचलर्स लाइ छा रिक्वायरमेंट्स आहिनि? बैचलर्स जे लाइ इहे रिक्वायरमेंट्स आहिनि त तव्हांजे जेके बि इंटरमीडिएट तव्हांजा डॉक्यूमेंट्स आहिनि उहे सभु तव्हांजे हथ में हुजनि। ऐं सेकेंडली उहे सभु जेके, अगरि तव्हांजो सिंध में कहिड़ो बि बोर्ड आहे, कराची आहे, हैदराबाद आहे, सखर आहे, बोर्ड खां वेरीफाइड डॉक्यूमेंट्स हुजनि तव्हांजा इंटर जा। उन खां पोइ टॉफिल इज़ मस्ट। मोस्टली स्टूडेंट्स पुछंदा आहिनि त असांखे टर्की में अप्लाई करिणो आहे, असां टॉफिल कयूं या आइल्स कयूं? त अगरि तव्हांखे टर्की जी कंहिं सुठी यूनिवर्सिटी में एडमिशन वठणी आहे त तव्हांखे टॉफिल जो स्कोर तव्हां वटि हुजे, टॉफिल मिनिमम 80 हुजे। टॉफिल IBT, टॉफिल जेको कंप्यूटर ते वठंदा आहिनि, सेंटर ते ई थींदो ज़ाहिर आहे, उनजो मिनिमम स्कोर तव्हां वटि 80 हुजे। सेकेंडली तव्हां वटि GRE सब्जेक्टिव या जनरल, अगरि तव्हांखे टर्की जी सुठी यूनिवर्सिटी में एडमिशन खपे त। न त अगरि तव्हांखे सुठी रैंक यूनिवर्सिटी में न एडमिशन खपे, तव्हां GRE नथा ॾेई सघो, मोस्टली स्टूडेंट्स खे GRE ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे, गेट ॾुखियो लॻंदो आहे, त तव्हां GRE ऐं गेट खे स्किप करे एटलीस्ट तव्हां टॉफिल ॾेई छॾियो। टॉफिल एतिरो ॾुखियो न आहे। मां जॾहिं मुंहिंजी एडमिशन थी हुई त मां 10 डेज़ में टॉफिल जी तयारी करे टॉफिल ॾिनो हुयो। बहरहाल, सो मैंडेटरी शइ इहा आहे, जस्ट ऐं जस्ट तव्हां टॉफिल ॾियो। ठीकु आहे। अगरि तव्हांखे यूनिवर्सिटी शॉर्ट लिस्ट करे थी त हू तव्हांखां वधीक रिक्वायरमेंट्स घुरंदा। अगरि GRE सफ़ा एतिरो मैंडेटरी आहे त तव्हांखां हू ज़रूरु घुरंदा। सो इहो थी वियो अंडर ग्रेजुएट्स लाइ, जेके स्टूडेंट बैचलर्स लाइ अप्लाई कनि था। ऐं प्लीज़ अप्लाई करण महिल तव्हां इहो ज़रूरु ज़हन में रखो त जंहिं यूनिवर्सिटी में तव्हां अप्लाई कयो पिया, उते तव्हांखे जंहिं डिपार्टमेंट में एडमिशन वठणी आहे उहो अवेलेबल आहे या न। मोस्टली स्टूडेंट छा कंदा आहिनि त अप्लाई करे छॾींदा आहिनि, पर मतिलबु उन्हनि खे हाउ नो न हूंदी आहे यूनिवर्सिटी जे एतिरे बारे में। सो प्लीज़ इहा शइ माइंड में रखे अप्लाई कयो। ठीकु आहे। हाणे माना मास्टर्स जे तरफ़ वञण खां पहिरीं 1-2 सुवाल आहिनि, उहे खणी था वठूं ऐं पोइ वरी मास्टर्स जे तरफ़ वञूं था। आमिर हुसैन चए थो त सिस्टर can I migrate to Turkey from Cyprus? I am studying BS in CS. कंप्यूटर साइंस, आई थिंक CS कंप्यूटर साइंस जे बारे में जी पुछनि पिया। हा ठीकु आहे। त अगरि सिप्रस मुंहिंजी ॻाल्हि सां वेझो ई आहे टर्की जे, ऐं बैचलर्स कनि पिया, BS कनि पिया, त तव्हां मास्टर्स जे लाइ बिल्कुलु अप्लाई करे सघो था। ऐं हींअर जेको आहे सो एडमिशन्स बि ओपन आहिनि टर्की जी सभिनी यूनिवर्सिटीज़ में। नेक्स्ट सेमेस्टर जो एडमिशन्स ओपन आहिनि, जेको सेमेस्टर जनवरी खां स्टार्ट थींदो। त तव्हां मास्टर्स लाइ अप्लाई करे सघो था अगरि तव्हां बैचलर्स कंप्लीट करे छॾी आहे त। इट्स ईज़ी। बाक़ी अगरि तव्हांजो सुवाल इहो आहे त तव्हां क्रेडिट ट्रांसफर करायो त उहा ख़बर न आहे त साइप्रस बिल्कुलु जो टर्कीअ सां मुआइदो न। थियल आहे या न आहे थियल। टर्की ऑलमोस्ट वर्ल्ड जी सभिनी यूनिवर्सिटीज़, सुठियुनि यूनिवर्सिटीज़ जा क्रेडिट एक्सेप्ट कंदो आहे। ऐं टर्की मां बि अगरि तव्हां भले मास्टर्स हुजे, बैचलर्स हुजे या PhD हुजे, तव्हांजा क्रेडिट आवर्स कंप्लीट आहिनि त तव्हां उहे ॿियनि कंट्रीज़ में बि शिफ्ट कराए सघो था। पोइ भले न्यूज़ीलैंड आहे, कैनेडा आहे या ऑस्ट्रेलिया आहे, त तव्हां उहे शिफ्ट कराए अॻिते फर्दर स्टडी या रिसर्च परस्यू करे सघो था।
त हाणे अगरि तव्हांखे माना माना उहो ई ॻाल्हि आहे त अगरि साइप्रस या टर्कीअ सां को मुआदो थियल आहे त पोइ त जी तव्हां पंहिंजा क्रेडिट जेको आहे जेके हुते पढ़ो था पिया टर्कीअ में खणी वञी सघो था। जे नाहे थियल यूनिवर्सिटी टू यूनिवर्सिटी या कंट्री टू कंट्री त पोइ ईअं नथो थी सघे। पोइ तव्हां फर्स्ट तव्हां यू हैव टू फिनिश योर बैचलर्स डिग्री एंड देन यू कैन अप्लाई इन मास्टर्स डिग्री इन टर्की। जावेद बुर्जी चए थो त अदी मां सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटीअ में BS ऑनर्स कयां पियो डिपार्टमेंट प्लांट ब्रीडिंग। अदा क्वेश्चन छा आहे इहो त इंफॉर्मेशन व्हाट्स द क्वेश्चन। मूंखे हेल्प खपे मैं क्या अप्लाई करूं MS के लिए। चए थो त मूंखे हेल्प खपे थी मां छा अप्लाई कयां MS लाइ। यानी MS जावेद लाइ बुर्जी अचूं था असां। आई थिंक नेक्स्ट क्वेश्चन तव्हांजो इहो ई हूंदो मास्टर्स जो, त पोइ पाण हा डिस्कस ठीकु कंदासीं। आहे। ॿियो को सुवाल आहे? आई हैव डन BS इन सॉफ्टवेयर इंजीनियरिंग प्लीज टेल अस। अच्छा ठीकु आहे। त को ॿियो अहिड़ो को ख़ासि क्वेश्चन आहे? हाणे असां हलूं था अगरि को मास्टर्स डिग्री प्रोग्राम में अप्लाई करण थो चाहे थ्रू स्कॉलरशिप्स त उनजो छा जी प्रोसीजर आहे? जी मास्टर्स जे लाइ हाणे इहो आहे त फ़िलहाल त HEC, ट्यूबीटेक, ब्रुसलरी ऐं यूनिवर्सिटीज़ चारई ऑप्शंस सेम आहिनि। जेके बैचलर्स जा मूं ॿुधाया उहे चारई ऑप्शंस त तव्हां वटि आहिनि ई आहिनि अगरि तव्हां मास्टर्स में अप्लाई करणु चाहियो था त। अच्छा, फिफ्थ ऑप्शन मास्टर्स लाइ कहिड़ो एड थो थिए त मोस्टली स्टूडेंट्स जेके आहिनि, अॼुकल्ह इहो ट्रेंड हले पियो त मास्टर्स विथ थीसिस खे तरजीह ॾींदा आहिनि त असां मास्टर्स विथ थीसिस कयूं। ऐं टर्की जी बि काफ़ी यूनिवर्सिटीज़ में इहो आहे त जॾहिं मास्टर्स विथ थीसिस तव्हां कयो था त तव्हांखे फुली फंडेड स्कॉलरशिप मिले थी। इवन जंहिं यूनिवर्सिटी में मां PhD पई कयां, कोच यूनिवर्सिटी हिकिड़ी प्राइवेट यूनिवर्सिटी आहे, प्राइवेट सेक्टर यूनिवर्सिटी आहे, जंहिंमें बैचलर्स तमामु घणो एक्सपेंसिव आहे बैचलर्स जी स्टडी। पर मास्टर्स जी स्टडी अगरि तव्हां विथ थीसिस था कयो त तव्हांखे फुली फंडेड ॾींदा। अगरि मास्टर्स तव्हां विथ थीसिस नथा कयो त उहो फुली फंडेड न आहे, तव्हांखे फीस पे करणी पवंदी, तव्हांखे अकोमोडेशन पे करणी पवंदी, पंहिंजी पाण करणी पवंदी। सो अगरि तव्हां मास्टर्स विथ थीसिस था कयो सो इट इज़ ग्रेट। तव्हां मास्टर्स विथ थीसिस टर्की में अप्लाई कयो, पोइ भले प्राइवेट यूनिवर्सिटी में या पब्लिक यूनिवर्सिटी में। अच्छा, अप्लाई करण जा 4 तरीक़ा मां ॿुधाया। फिफ्थ इहो तरीक़ो आहे त तव्हां डायरेक्ट प्रोफेसर सां राब्तो कयो। फॉर सपोज़ तव्हां इस्तांबुल टेक्निकल यूनिवर्सिटी में अप्लाई करणु चाहियो था त तव्हां गूगल ते इस्तांबुल टेक्निकल यूनिवर्सिटी लिखो। इस्तांबुल टेक्निकल यूनिवर्सिटी में पंहिंजो पार्टिकुलर डिपार्टमेंट या स्कूल जंहिंमें तव्हां पढ़णु चाहियो था, फॉर सपोज़ इंजीनियरिंग थी वियो या साइंस थी वियो, उन ते वञो। पार्टिकुलर का लैब सर्च कयो जिते तव्हां रिसर्च करणु चाहियो था या क्लास। उन जो प्रोफेसर जेको तव्हांजे बैचलर्स जे डिग्री जे कंहिं कम सां रिलेटेड हुजे या सब्जेक्ट सां, मेजर सब्जेक्ट सां, उनखे तव्हां ईमेल कयो डायरेक्ट। ज़रूरु तव्हांखे रेस्पॉन्स ॾींदा अगरि तव्हांजो आइडिया सुठो आहे मास्टर्स में अप्लाई करण जो। त फिफ्थ ऑप्शन इहो हूंदो आहे। फोर्थ ऑप्शन खे ज़रूरु अवेल कयो मास्टर्स जा स्टूडेंट्स। तव्हां डायरेक्ट यूनिवर्सिटीज़ में अप्लाई कयो। ऐं फिफ्थ ऑप्शन डायरेक्ट प्रोफेसर खे तव्हां लिखो। मोस्टली स्टूडेंट छा ग़लती कंदा आहिनि त जॾहिं हू डायरेक्ट प्रोफेसर खे अप्लाई कंदा आहिनि त हू एट अ टाइम मल्टीपल प्रोफेसर्स खे अप्लाई कंदा आहिनि सेम यूनिवर्सिटी जे। इहो तरीक़ो तमामु ग़लति आहे। जॾहिं तव्हां अप्लाई कयो था त तव्हां एट अ टाइम हिकिड़े प्रोफेसर खे ईमेल लिखो। छो त मोस्टली छा हूंदो आहे त हीअ सभु प्रोफेसर्स गॾु वेहंदा आहिनि, हिननि जूं मीटिंग्स थींदियूं, डिस्कशन्स थींदियूं एडमिशन जे टाइम में, इंटरव्यूज़ जे टाइम में। त जॾहिं सेम कैंडिडेट खे हू डिस्कस कंदा आहिनि त चवंदा आहिनि मूं वटि बि हिन जी ईमेल आई, फॉर सपोज़ मूं वटि बि मैथ्स जी ईमेल आई, ॿियो चवंदो यार मूं वटि बि मैथ्स जी ईमेल आई। त इन सां स्टूडेंट जो इंप्रेशन ख़राबु थींदो आहे, हू उन ई टाइम रिजेक्ट थी वेंदो आहे, ब्लैक लिस्ट थींदो आहे यूनिवर्सिटी मां। त तव्हां ईअं अप्लाई कयो। रिक्वायरमेंट्स छा आहिनि? रिक्वायरमेंट टॉफिल, फॉर सपोज़ मुंहिंजी जेका यूनिवर्सिटी आहे कोच यूनिवर्सिटी ऐं इस्तांबुल जी सब बेस्ट यूनिवर्सिटी, इस्तांबुल यूनिवर्सिटी, आयदन यूनिवर्सिटी, इस्तांबुल टेक्निकल यूनिवर्सिटी, मरमरे यूनिवर्सिटी, जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि ही टॉप रैंक यूनिवर्सिटीज़ आहिनि टर्की जूं। इन्हनि सभिनी जी रिक्वायरमेंट इहा आहे त तव्हां वटि टॉफिल हुजे 80, मिनिमम 80 स्कोर, ऐं तव्हां वटि GRE सब्जेक्टिव या जनरल हुजे। सो इहे रिक्वायरमेंट्स पूरियूं कयो। पंहिंजा बैचलर जा डॉक्यूमेंट्स अटेस्ट कराए रखो HEC खां, हैदराबाद सखर जेको बि तव्हांजो बोर्ड रहियो आहे, पंहिंजे बोर्ड खां डॉक्यूमेंट्स अटेस्ट कराए रखो ऐं अप्लाई कयो। एप्लीकेशन फ्री आहे, सिंपल आहे। ऐं एप्लीकेशन प्रोसेस में जेके मास्टर्स जूं अचनि थियूं उन्हनि में तव्हांखे स्टेटमेंट ऑफ पर्पज़ लिखणो हूंदो आहे। मैक्स जा तमामु घणा सेशन्स थियल आहिनि। आई थिंक CV ते मास्टर्स जे लाइ बि CV तव्हांखे सबमिट करणी पवंदी। स्टेटमेंट ऑफ स्टडी ऐं स्टेटमेंट ऑफ पर्पज़ तव्हांखे सबमिट करणो पवंदो। मैक्स जा काफ़ी सेशन्स थियल आहिनि, उहे ॾिसो। ऐं अहिड़े ई तरीक़े सां पंहिंजी CV बि डेवलप कयो, पंहिंजी स्टेटमेंट ऑफ स्टडी ऐं स्टेटमेंट ऑफ पर्पज़। तव्हांजी एप्लीकेशन हू न ॾिसंदा, तव्हांजो स्कोर बि न ॾिसंदा। अच्छा, स्कोर सुठो थियो मूंखे इहो पॉइंट ज़हन में अची वियो। जेके टॉप रैंक यूनिवर्सिटीज़ आहिनि टर्की जूं
उन्हनि जी इहा रिक्वायरमेंट आहे त मास्टर्स ऐं PhD लाइ तव्हांजी जेका GPA आहे उहा एटलीस्ट 3 हुजे बैचलर्स में। अगर PhD में तव्हां अप्लाई कयो त मास्टर्स जी GPA 3 हुजणु लाज़मी आहे। सो प्लीज़ वर्क ऑन योर GPA एटलीस्ट। अगर तव्हां इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ में अप्लाई कयो पिया त तव्हांजी बैचलर्स जी ऐं मास्टर्स जी GPA 3 लाज़मी हुजे। सो हू जस्ट तव्हांजी GPA ॾिसंदा, तव्हांजो टॉफिल स्कोर ॾिसंदा ऐं उन खां पोइ हू तव्हांजी CV ऐं स्टेटमेंट ऑफ पर्पस ॾिसंदा। सो प्लीज़ प्रोफेशनल तरीक़े सां पंहिंजी CV लिखो। CV में फालतू एक्स्ट्रा शयूं न लिखो। हिकिड़ी नज़र बसि तव्हांजी CV ॾिसंदा, हुन में मेन शयूं लिखो। स्टेटमेंट ऑफ पर्पस बहितरीन लिखो, गूगल तां कॉपी पेस्ट करे न लिखिजो। जेकॾहिं तव्हां स्टेटमेंट ऑफ पर्पस, स्टेटमेंट ऑफ स्टडी गूगल तां कॉपी पेस्ट करे लिखियो आहे त तव्हां ब्लैक लिस्ट थी वेंदा। इहे शयूं पंहिंजे पॉइंट में रखो ऐं अप्लाई कयो। अगरि तव्हां तव्हांखे अच्छा एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ तव्हां पंहिंजे स्टेटमेंट ऑफ पर्पस में या किथे बि पंहिंजी एप्लीकेशन में, या अगरि हू एक्स्ट्रा डॉक्यूमेंट्स घुरनि था त अगरि एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जा तव्हां वटि सर्टिफिकेट्स आहिनि, के बि XYZ यूनिवर्सिटी में तव्हां एक्टिविटीज़ कयूं आहिनि, तव्हां सोशल वर्क कयो आहे, तव्हां किथे बि हलिया वियो, तव्हां किथे सिंगिंग करे छॾी, एंकरिंग करे छॾी, किथे प्लांट्स तव्हां लॻाए छॾिया, कुझु बि तव्हां एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी कई आहे त तव्हां उहा ज़रूरु मेंशन कयो। ई तव्हांजा प्लस पॉइंट्स आहिनि एडमिशन लाइ। ठीकु आहे, ज़बरदस्त। जी हाणे मैम। PhD ते वञण खां पहिरीं हिकिड़ी नज़र हिननि क्वेश्चन ते विझूं था, ऐं अगरि को जी अहिड़ो क्वेश्चन आहे जंहिंखे आंसर करे सघिजे उन कजे थो। आई हैव डन BSc इन सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, प्लीज टेल अस द प्रोसेस ऑफ MS स्कॉलरशिप। सुमरो शाहनवाज़ मैं अॻे ई ॿुधाए चुकी आहे इहो। ऐं आमिर हुसैन, अगरि टर्किश सां साइप्रस जो मुआइदो थियल आहे त पोइ त आई डोंट थिंक सो यू हैव एनी प्रॉब्लम टू ट्रांसफर योर क्रेडिट टू साइप्रस। Nadeem Akhtar Khaskeli said, Adi, I did the civil engineering. Can I apply for ME in civil engineering? Yes, you can apply for ME in civil engineering. Acha, how to apply for masters mass communication in Turkey? Mira, मैं बुधाए चुकी है masters जो तरीको. I hope you got the answer. Ada makes is doing great job. Tika, very informative. And another question is that I have done BA and then MA separately. So could I do masters? हाँ मीरा, तू masters करे सकी तो you can do the masters because BA is a 2 years degree program. I guess if this is not honors, and MA is also 2 years degree program. So basically, you are bachelors at the international level. So you cannot get the PhD, but you can apply for a MSc or MA program, masters in arts or whatever you can do. So yes, the answer is yes, you can apply for a master's program. बांद सिटी जी शान आहे अदी महविश अब्बासी। सो मां चयमि त इहो भला लाउडली मां कमेंट पढ़ा तव्हां लाइ। थैंक यू। ठीकु आहे। I have done BSIT from University of St. Jamshoro. How can I get MS scholarship for masters in Turkey? महविश मास्टर्स जो ॿुधाए चुकी आहे। अस्सलाम वालेकुम। I have completed MS Agri Honors Department of Plant Protection in Agriculture University Tandojam. I am सेम interested for क्वेश्चन। PhD funded scholarship. Any opportunity, send me detail on my email. एग्रीकल्चर जो मूंखे बि काफ़ी सारनि दोस्तनि इन सेशन में जॾहिं मां अनाउंस कयो त उन्हनि काफ़ी मूंखे मैसेजिस कया हुआ मैसेंजर जे थ्रू। एग्रीकल्चर जूं आहिनि अपॉर्चुनिटीज़ उते टर्कीअ में, का ख़बर आहे इन बारे में? जी जी बिल्कुलु आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा इंस्टीट्यूट्स आहिनि जेके सेपरेटली कराइनि था, पर मां प्राइवेट यूनिवर्सिटीज़ जो काफ़ी ॿुधो आहे जेके एग्रीकल्चर में कराइनि पिया, जिन जी रिसर्च मास्टर्स या PhD में इन सेक्टर जी थिए थी। पार्टिकुलर हिते जेका तव्हांखे एग्रीकल्चर नाले सां यूनिवर्सिटी न मिलंदियूं, जीअं इस्तांबुल टेक्निकल यूनिवर्सिटी आहे, उन्हनि जा काफ़ी अहिड़ा कोर्सेज आहिनि जेके एग्रीकल्चर सां रिलेटेड आहिनि। उनमें इहो हूंदो त तव्हांखे पंहिंजी थीसिस ऐं स्टेटमेंट ऑफ स्टडी अहिड़े हिसाब सां मैनेज करणो पवंदो जो उन्हनि जी कंहिं लैब या डिपार्टमेंट सां तव्हांजो एक्सपीरियंस सिंक थी सघे ऐं पोइ तव्हां अप्लाई कयो। ठीकु आहे। हाणे कैन यू शेयर अस अ लिंक ऑफ टर्की यूनिवर्सिटी फॉर MS? अहिड़ो को तव्हां वटि लिंक्स आहिनि जेके तव्हां बाद में शेयर करे सघो अगरि आहिनि त? जी, मां सेशन जे ऐं शुरू में जेके बि 4-5 नाला वरिता, अगरि उन्हनि खे ई सिंपली गूगल कंदा त उहो एग्ज़ैक्ट लिंक्स अची वेंदी। tupitech.com थी वियो ऐं ब्रुसलरी थी वियो। तव्हां डायरेक्ट सर्च कयो त हू आहिनि ई टर्की जूं स्पेसिफिकली। ऐं मां वरी मेंशन थी कयां छो त मास्टर्स जी एडमिशन जा इलाही क्वेश्चन्स आया आहिनि,
त मां इहो मेंशन पई कयां त हिन वक़्तु जेको आहे सो एडमिशन्स ओपन आहिनि टर्की जे सभिनी यूनिवर्सिटीज़ जूं, त तव्हां वटि गोल्डन अपॉर्चुनिटी आहे, हींअर सेशन बि हले पियो, तव्हांखे इंफॉर्मेशन बि मिले पई, त तव्हां प्लीज़ हींअर अप्लाई कयो। जेके तरीक़ा मां ॿुधाया आहिनि उन्हनि जे थ्रू अप्लाई कयो, HEC जे थ्रू अप्लाई कयो, HEC वटि हलिया वञो, HEC जी वेबसाइट ते इंडिजीनियस स्कॉलरशिप जे नाले सां टाइटल हूंदो, टर्की में जेके स्कॉलरशिप्स आहिनि इवन ट्यूबीटेक जे नाले सां HEC वटि लिंक हूंदी, तव्हां उन जे थ्रू अप्लाई कयो। ऐं अगरि तव्हांखे डिटेल्ड इंफॉर्मेशन खपे थी, मां शुरू में ॿुधायो त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते डिटेल्ड में वीडियोज़ आहिनि ऐं सॼियूं लिंक्स पियूं आहिनि, त तव्हां उते बि ॾिसी सघो था। ऐं स्पेसिफिक यूनिवर्सिटी में वञो, मुंहिंजी जेका यूनिवर्सिटी आहे जंहिंमें मां PhD पई कयां, कोच यूनिवर्सिटी, KOC यूनिवर्सिटी, इहा यूनिवर्सिटी अगरि तव्हां हींअर गूगल कयो त उन्हनि जूं एडमिशन्स हींअर ओपन आहिनि मास्टर्स ऐं PhD लाइ। मास्टर्स विथ थीसिस फुली फंडेड आहे कोच यूनिवर्सिटी में, उन में तव्हांखे अकोमोडेशन मिलंदी, तव्हांखे 2000 लिरा खां वठी 3500 लिरा ताईं पर मंथ स्टिपेंड मिलंदी, तव्हांखे मील कार्ड मिलंदो, तव्हांखे ट्रेवल ते डिस्काउंट मिलंदो, इलाही सारियूं, ऐं तव्हांजी हेल्थ इंश्योरेंस थींदी। PhD जे लाइ बि सेम आहे, तव्हांखे सॼियूं अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं। सो सही आहे, तव्हांजे लाइ गोल्डन चांस आहे, त प्लीज़ वञो, वेबसाइट्स ते वञो, सॼी इंफॉर्मेशन पई वञी अप्लाई कयो। ठीकु आहे। MSc जी एडमिशन कॾहिं खां शुरू थींदी? एडमिशन्स ओपन आहिनि, एडमिशन्स ओपन आहिनि, ठीकु आहे। एडमिशन्स ओपन। आदिल शबीर चए ऐं थो त टर्की हर साल में 2 दफ़ा एडमिशन्स ओपन थी थियनि। जेकॾहिं तव्हांजी एप्लीकेशन हिन दफ़ा रिजेक्ट थी थिए त तव्हां नेक्स्ट सेमेस्टर में ज़रूरु अप्लाई कयो, हुननि खां रीज़न्स पुछो त तव्हांजी एप्लीकेशन छो रिजेक्ट थी आहे। ऐं हिन वक़्तु जीअं सॼी दुनिया में कोविड जी सिचुएशन आहे, त यूनिवर्सिटीज़ इन बेसिस ते तव्हांजी एप्लीकेशन एक्सेप्ट कंदियूं अगरि तव्हां टॉफिल ऐं GRE न आहे, पर हू तव्हांखे शॉर्ट लिस्ट करे इंटरव्यू वठी छॾींदा। कोच यूनिवर्सिटी बि ईअं करे पई, ऐं हू तव्हांखे टाइम पीरियड ॾींदा त नेक्स्ट 2 मंथ्स में, 3 या 6 मंथ्स में तव्हां असांखे ही कोर्स, तव्हां असांखे ही टॉफिल या GRE जो स्कोर सबमिट करायो। त तव्हां वटि अगरि हींअर स्कोर न आहे बि टॉफिल ऐं GRE जो, त एटलीस्ट ऑनलाइन एप्लीकेशन सबमिट करे छॾियो अगरि तव्हां विलिंग आहियो त। ठीकु आहे। टर्की बर्सलिया पेज ते फॉर्म कीअं फिल कजे? फॉर्म फिल करण जो त हाणे इहो आहे त अलॻि सेशन करणो पवंदो, त जॾहिं ठीकु पोइ आहे, असांखे सही आहे। पर्टिकुलर वेबसाइट ते वञी हलाइणो LLM लाइ पवंदो। कुझु ॿुधाइजो, आई एम स्टूडेंट ऑफ लॉ। लॉ लाइ ज़बरदस्त क्वेश्चन आहे। लॉ जे लाइ कोच यूनिवर्सिटी, इस्तांबुल यूनिवर्सिटी बेस्ट आहिनि। अगरि तव्हांखे अंकारा यूनिवर्सिटी सुठी आहे ऐं बोहाज़िची यूनिवर्सिटी तमामु सुठी आहे लॉ लाइ, ऐं इन्हनि जूं बि हर साल 2 दफ़ा एडमिशन थींदियूं आहिनि। तव्हांखे फुली फंडेड स्कॉलरशिप मिलंदी। लॉ स्कूल बेस्ट स्कूल आहे कोच यूनिवर्सिटी जो, तव्हां ज़रूरु अप्लाई कयो, एडमिशन ओपन आहिनि। ठीकु आहे, ज़बरदस्त। अदा इहा रिकॉर्डिंग इमरान नबी जेको आहे, इहा रिकॉर्डिंग तव्हांखे फेसबुक ते इहा पई हूंदी, ऐं जॾहिं बि चाहियो। ऐं उन खां अलावा ॿिए फर्दर वञण खां पहिरीं मेविश जी यूट्यूब ते चैनल आहे, उन ते टर्कीअ जे बारे में सॼी इंफॉर्मेशन फर्दन रखियल आहे, माना डिटेल सां, पर शॉर्ट वीडियोज़ में। ऐं मेविश घणा यूज़र खुटनि था पिया, माना वो बस चैनल मुंहिंजो 1000 चैनल 1000 सब्सक्राइबर्स थियण वारा आहिनि यूट्यूब चैनल घणा ते। घणा खुटनि था? अॼु वारे दोस्तनि जेके ॾिसनि था उनखे चऊं न त उहे माना पूरा बस कनि अॼु थोरो। वारा जेके ॾिसनि पिया, अगरि सब्सक्राइब कंदा त मुंहिंजो टारगेट पूरो थी वेंदो। अदा दोस्तो, अगरि मेविश जी अॼु जी काविश, उनजो इहो टाइम ऐं एफर्ट्स तव्हांजी तरक़ीअ लाइ तव्हांखे वणनि था, थैंक यू। तव्हांखां पैसा त कोन थी घुरे, न ई मां थो घुरां, एटलीस्ट इख़लाक़नि तव्हां हुनजे पेज खे वञी लाइक कयो त उन 1000 सब्सक्राइबर पूरा थियनि। हाणे बेयर मिनिमम असां एतिरो त करे ई सघूं था, माना वधीक जी, असां कोन था यूट्यूब कयूं। चैनल ते, यूट्यूब ते तव्हां सर्च कंदो महविश अब्बासी त मुंहिंजो चैनल अची वेंदो, ऐं हुन ते इलाही इंफॉर्मेटिव वीडियोज़ आहिनि टर्की जे बारे में, इस्तांबुल जे बारे में, स्कॉलरशिप जे बारे में, तव्हांजी हेल्प लाइ आहिनि। सो प्लीज़ ॾिसजो। इख़लाक़ काफ़ी थो चए त का चार्टर्ड अकाउंटेंसीअ जे बारे में का ख़बर हुजे त ॿुधायो। न सॉरी, न, मूंखे CA ठीकु जे आहे, बारे में काई ख़बर न ॻाल्हि न आहे आहे। त टर्की में थिए पियो चार्ट या न। ॾिसो जी सॉरी। इख़लाक़ साईं, इहा तव्हांखे ख़बर आहे त वी आर लिविंग इन कैपिटलिस्ट वर्ल्ड, ठीकु आहे न, चाहे वो इस्लामी मुल्क हुजे चाहे गैर इस्लामी मुल्क हुजे, वी आर लिविंग इन कैपिटलिस्ट वर्ल्ड। उन इवन चाइना वाज अ कम्युनिस्ट कंट्री बट इट्स अ कैपिटलिस्ट वर्ल्ड। त कैपिटलिस्ट वर्ल्ड जी माना ई इहा आहे त बैंकिंग, अकाउंटेंसी, तव्हांजो पैसो मुंहिंजो खीसो, वरी साॻियो ई पैसो तव्हांखे इंट्रेस्ट जी सूरत में वरितो वेंदो, त हले ई रुगो बैंकिंग जो सिस्टम थो। त तव्हां वञी एथोपिया में बि वञी चार्टर्ड अकाउंटेंसी कंदो न, त उतां पैसो कमाईंदो। त there's a plenty of opportunity for everywhere in the world.
बायोमेडिकल इंजीनियरिंग ॿारनि मुल्कनि में वॾी अहमियत आहे। बिल्कुलु स्टूडेंट बिल्कुलु एग्रीकल्चर यूनिवर्सिटी चुना। बायोमेडिकल सां मां तव्हांखे ॿुधायां, इन खां अलावा ॿिया बि जेके टेक्निकल कोर्सेस आहिनि तव्हां अगरि कयो था या तव्हांजो टेक्निकल डिग्रीज़ आहिनि उन्हनि जी तमामु घणी वैल्यू आहे इंक्लूडिंग बायोमेडिकल। ठीकु आहे। अदा एग्रीकल्चर लाइ महविश ॿुधाए चुकी आहे त अपॉर्चुनिटीज़ उते आहिनि ॿिनि यूनिवर्सिटीज़ में, टिनि में तव्हां अप्लाई करे सघो था। पर उहा एग्रीकल्चर जे नाले सां यूनिवर्सिटी तव्हांखे कान मिलंदी, तो महिरबानी करे थोरो इन सेशन खे वरी ॾिसी वठिजो। Very nice. I joined late, but will you please tell, can I get admission PhD English? Danish इंग्लिश में। Latif Nizamani, Jani, you can get it, but you need to learn English first. ठीक है ना? अच्छा, ॿियो कहिड़ो क्वेश्चन आहे? व्हाट अबाउट मास्टर्स इन HR आफ्टर BBA? अदा ॾिसो, हे पर्टिकुलरली जेको ई सेशन आहे, इहो थॉट प्रोवोकिंग सेशन आहे। इन जो मतिलबु इहो आहे त you will get the basic info, then you can go by yourself in detail by yourself, right? The Google ते तव्हां वञी सघो था, जीअं मां चयो मेविश जो YouTube ते चैनल आहे, उते हर क़िस्म जी जेका टर्कीअ जी स्कॉलरशिप्स आहे, एडमिशन प्रोसीजर आहे, ऐं उते लिखियल, उते वञी थोरो टाइम स्पेंड कयो। असुल छा हो, मेविश खे वठी अचण जो मक़सदु इहो हो त को उते स्टूडेंट हुजे जेको पढ़ंदो हुजे, जेको पंहिंजी सिंधी मादरी ज़बान में तव्हांखे ॿुधाए सघे त जीअं तव्हां में शौक़ु वधे। ठीकु आहे न? इंफॉर्मेशन हुई माना अवेलेबल आहे। हे सेशन करण जो मक़सदु इहो आहे त वी गोना पिन यू त बाबा ही शइ थी सघे थी, नाउ प्लीज स्टार्ट थिंकिंग अबाउट इट। ठीकु आहे न? सो महिरबानी कयो। ऐं जीअं चयुमि, अदा थैंक यू सो मच डॉक्टर असलम बुरड़ो भाउ, तव्हां मेविश जो चैनल सब्सक्राइब कयो, एटलीस्ट समवन लिसन टू अस। त इन जो मतिलबु इहो आहे त केरु त ॿुधे थो कूक असांजी। सो जी बहरहाल हाणे हलूं था PhD जी तरफ़। त PhD जी जूं स्कॉलरशिप्स कीअं अवेल कजनि ऐं उन्हनि जी छा रिक्वायरमेंट? जी PhD जे लाइ इहो आहे त तव्हां मोस्टली स्टूडेंट्स इहो सोचींदा आहिनि जिन जी मास्टर्स या MPhil थियल हूंदी आहे। मास्टर्स वारा PhD करे सघनि था, MPhil वारा बि ऑफकोर्स करे सघनि था। मोस्टली स्टूडेंट्स इहो क्वेश्चन हूंदा त असांजा रिसर्च पेपर्स पब्लिश न आहिनि थियल, या असांजा घणा रिसर्च पेपर्स पब्लिश न आहिनि थियल, त असांखे PhD में मिलंदी एडमिशन या न मिलंदी। सो इहो को बि मसइलो कोन्हे। अगरि तव्हां MPhil में रिसर्च पेपर्स पब्लिश न आहिनि थियल त इन सां को फ़र्क़ु नथो पवे। मुंहिंजो हिकु बि रिसर्च पेपर पब्लिश थियल न हुयो, पर मूंखे कोच यूनिवर्सिटी जेका नंबर 1 यूनिवर्सिटी आहे टर्की जी, मूंखे हुन में एडमिशन मिली वई PhD में। छो एडमिशन मिली? छो त मुंहिंजो टॉफिल जो स्कोर सुठो, मुंहिंजो GRE जो स्कोर सुठो हुयो, मां उन्हनि जा इंटरव्यू सुठा ॾिना, मुंहिंजो स्टेटमेंट ऑफ पर्पस सुठो लिखियल हो, मुंहिंजी CV सुठी लिखियल हुई, ऐं जेको आहे सो हुननि जेके बि मूंखां कमिटमेंट्स घुरियूं मां उहे पूरियूं कयूं त मूंखे एडमिशन मिली वई। एडमिशन जो तरीक़ो छा आहे? एडमिशन जो तरीक़ो अगेन सेम आहे। तव्हां HEC जे थ्रू अप्लाई कयो। अच्छा, HEC जे थ्रू उहे स्टूडेंट्स अप्लाई कनि PhD जे लाइ जेके पाकिस्तान वापसि अचणु चाहिनि था, सिंध वापसि अचणु चाहिनि था। आफ्टर 4 years, after 5 years, after completing their education, they want to be back to their country. So उहे स्टूडेंट्स अप्लाई कनि जेके इहो चाहिनि था त बाबा असांखे त PhD करे बसि उते ई सेटल थियणो आहे या ॿिए कंहिं मुल्क वञिणो आहे, त सो प्लीज़ तव्हां HEC जो पैसो ज़ाया न कयो, उहा सीट ॿिए कंहिंखे वञणु ॾियो। ऐं इहा चीट न कजो HEC वारनि खे त तव्हां जेको आहे 4-5 साल पढ़ी ऐं पोइ वरी हुननि जी महिनत ते पाणी भेरे ऐं तव्हां पंहिंजे पाकिस्तान वापसि वञी सर्व नथा कयो। मोस्टली स्टूडेंट्स ईअं कंदा आहिनि, पोइ हुननि ते केसिस बि थींदा आहिनि, पोइ करोड़ बि HEC खे रिटर्न कंदा आहिनि, हुननि जी लाइफ पूरी कोर्टुनि जा चक्कर काटण में लॻजी वेंदी आहे। सो प्लीज़ ईअं न कजो। अगरि तव्हां HEC जे थ्रू अप्लाई कयो था त तव्हांखे एनी हाउ पाकिस्तान वापसि अचिणो आहे। नंबर 1 इहो। सेकेंडली ट्यूबी टेक PhD तमामु टफ आहे। मोस्टली स्टूडेंट्स चवंदा आहिनि ट्यूबी टेक ऐं ब्रुसलरी जे ज़रिए असां PhD में अप्लाई कंदासीं, असांखे एडमिशन मिली वेंदियूं। ट्यूबी टेक ऐं ब्रुसलरी में हर साल लिमिटेड नंबर ऑफ सीट्स ईंदियूं आहिनि पूरी टर्की जी यूनिवर्सिटी जे लाइ, जंहिंमें पाकिस्तान मां लखे स्टूडेंट्स, ट्रस्ट मी लखे स्टूडेंट्स अप्लाई कंदा आहिनि PhD जे लाइ, जिन मां तमामु मिनिमम स्टूडेंट्स जी एडमिशन थींदी आहे। त ट्यूबी टेक ऐं ब्रुसलरी में अप्लाई कयो। मां डीमोटिवेट नथी कयां, पर हुनजे आसरे न लॻी वञिजो त वरी हुन में अप्लाई कंदासीं, वरी हुन में ट्राए कंदासीं। सो जस्ट उन ते डिपेंडेंट न थियो। उनजो प्रोसेस तमामु लेंदी आहे, उनजी एप्लीकेशन में तमामु लेंदी सवाल आहिनि, ऐं उन्हनि खे फिल कंदे कंदे ई तव्हांजा लाह निकिरी वेंदा। उन खां बहितर इहो आहे जेको मूं अप्लाई कयो, मूं ट्राए कयो, जेके ॿिया स्टूडेंट्स, जेके सियाणा स्टूडेंट्स ट्राए कंदा आहिनि, उहो इहो आहे त तव्हां पंहिंजी GPA सुठी आणियो। फर्स्ट ऑफ ऑल मास्टर्स में MPhil में
तव्हां टाइम कढी लैंग्वेज जो टॉफिल त ॾेई छॾियो, GRE न ॾियो। एक्सपेंसिव टेस्ट आहिनि ॾाढा, मूंखे ख़बर आहे टॉफिल तमामु एक्सपेंसिव आहे, 50,000 प्लस हुनजी कॉस्ट आहे। ऐं फर्स्ट टाइम ॾियो था, स्कोर नथो अचे, तव्हांजा 50,000 ज़ाया थींदा। GRE तमामु एक्सपेंसिव आहे। सो अच्छा, GRE ऐं गेट अगरि तव्हांखे एक्सपेंसिव लॻनि था त तव्हां प्लीज़ GRE ऐं गेट NTS जो बि ॾेई सघो था। NTS जो तमामु सस्तो हूंदो आहे। मूं जॾहिं ॾिनो 750 रुपया फीस हुई पाकिस्तानी रुपीज़। त तव्हां आई डोंट नो हींअर केतिरी हूंदी। सो GRE ऐं गेट यादि रखो, जेके PhD में अप्लाई था कनि त तव्हां NTS जो बि GRE ऐं गेट ॾेई सघो था। टर्की में इहो एक्सेप्टेबल आहे। ॿियनि कंट्रीज़ जी मूंखे न आहे ख़बर। मोस्टली कंट्रीज़ USFP वारनि जो GRE ऐं गेट एक्सेप्ट कंदा आहिनि ऐं ॿियूं अथेंटिक हुनजो NTS जो न कंदा आहिनि, पर टर्की NTS जो करे थो ऐं तमामु सस्तो आहे। सो प्लीज़ उनजो बि स्कोर पाण सां रखो ऐं अप्लाई कयो। स्टेटमेंट ऑफ पर्पस तमामु सुठो लिखो, CV सुठी लिखो। अच्छा, तव्हांखे रिसर्च प्रपोज़ल PhD में जॾहिं तव्हां एडमिशन वठो था त तव्हांखे रिसर्च प्रपोज़ल लिखणो पवंदो। रिसर्च प्रपोज़ल बेस्ट खां बेस्ट लिखो, कॉपी पेस्ट किथां बि न कयो, न ई ॿिए कंहिं स्टूडेंट जो खणो। जेको बि टीचर या प्रोफेसर तव्हांखे पंहिंजे ग्रुप में रिसर्च ग्रुप में फाइनल कंदो PhD जे लाइ, हू तव्हांजो रिसर्च प्रपोज़ल पढ़ंदो ऐं ॾिसंदो त हीउ स्टूडेंट केतिरो विलिंग आहे। रिसर्च प्रपोज़ल छा करिणो आहे त तव्हांखे इहो शो करिणो आहे त तव्हां रिसर्च लाइ हिकिड़ा डेडिकेटेड कैंडिडेट आहियो। तव्हां 4 साल रिसर्च खे ॾेई सघो था। तव्हां सुठी रिसर्च करणु चाहियो था ऐं रिसर्च करणु चाहियो था टू सर्व ह्यूमैनिटी, टू सर्व वर्ल्ड। इहो न आहे त बसि सेल्फिश न आहे थियणो। सो उन्हनि खे थोरो पॉज़िटिव साइड बि ॾेखारणी आहे। सो इन्हनि शयुनि ते वर्क कयो। ऐं हींअर बि एडमिशन्स ओपन आहिनि PhD जूं, बैचलर्स मास्टर्स, सो अप्लाई कयो। अच्छा, PhD जे लाइ बि इहो आहे त तव्हां डायरेक्ट प्रोफेसर खे बि ईमेल करे अप्लाई करे सघो था। रिसर्च ग्रुप्स ठहियल आहिनि डिफरेंट यूनिवर्सिटी जा। यूनिवर्सिटी जो नालो लिखो, हुननि जा डिफरेंट रिसर्च ग्रुप अची वेंदा, हुननि जे रिसर्च ग्रुप में अप्लाई कयो। यूनिवर्सिटी में डायरेक्ट अप्लाई कयो। हींअर तक़रीबन सभिनी यूनिवर्सिटीज़ में एडमिशन खुलियल आहिनि। PhD में इहो आहे। मास्टर्स में मां ॿुधायो त या त फुली फंडेड हूंदी आहे या त तव्हांखे पे करणो पवंदो आहे, पर PhD में ईअं न आहे। PhD इज़ फुली फंडेड इन टर्की। सो PhD में तव्हांखे रुपयो पे न करिणो आहे। अच्छा, इहो आहे त टर्की अगरि तव्हां स्टडी लाइ अचो था, भले तव्हांखे फुली फंडेड PhD मिली आहे, पर तव्हांखे एयर ट्रेवल पंहिंजो पाण पे करणो पवंदो। सो इहो आहे त तव्हांजी जेका एयर टिकट आहे उहा तव्हांखे करणी पवंदी। उन खां अलावा एवरीथिंग इज़ फ्री। ट्रेवल हिते चीप आहे, ठीकु आहे, उहो बि स्टूडेंट्स। सही। हाणे ॿी जी जेको क्वेश्चन आहे, छो त टाइम जी शॉर्टेज आहे त वी गना कट शॉर्ट इट। जी एंड टर्कीअ में परमानेंटली वर्क परमिट मिली सघे थो? का ख़बर आहे हिन बारे में? जी, वर्क परमिट मिली सघे थो, बिल्कुलु मिली सघे थो। उन जे लाइ इहो आहे त टर्की में सर्वाइव करण जे लाइ त नंबर 1 वर्क तव्हांखे कीअं मिले, पहिरियां त ॻाल्हि इहा आहे। छो त वर्क परमिट उनखे ई मिलंदो जंहिंखे पहिरियां जॉब केरु रखे थो जॉब ते। सो उहा ई कंपनी या तव्हांजो जेको बॉस हूंदो उहो ई वर्क परमिट लाइ अप्लाई करे सघे थो। तव्हां नथा अप्लाई करे सघो, तव्हांजो बॉस अप्लाई कंदो तव्हांजे बिहाफ ते। ऐं जॉब हासिल करण जे लाइ हिते टर्किश इज़ मस्ट। टर्किश तव्हांखे नथी अचे, तव्हांखे जॉब न मिलंदी। सो पहिरियां टर्किश सिखी अचो ऐं पहिरियां जॉब कयो। जॉब मिली थी वञे, हू पाण अप्लाई कंदा वर्क परमिट लाइ, तव्हांखे मिली वेंदो इज़ीली। अब्दुल राफ़ी खत्री, थैंक यू सो मच फॉर सब्सक्राइबिंग मेविस चैनल। ऐं उन खां पोइ ॿिए कहिड़े दोस्त तालिब बोज़दार अदा, महिरबानी सब्सक्राइब कयो तव्हां थैंक यू। चैनल अदीअ जो। इंजीनियर मोज़म, महिरबानी अदा सब्सक्राइब करण जी। ऐं ॿियो कहिड़े दोस्त सब्सक्राइब कयो आहे? ठीकु आहे। इहो जंहिंखे बैचलर्स जी इंफॉर्मेशन खपे त बैचलर में कीअं एडमिशन वठिजे स्कॉलरशिप ते, शुरूअ जा अगरि 5 मिंट वीडियो ॾिसंदो त हुन में लिखियल आहे। उन खां पोइ मास्टर्स जी कीअं वठिजे, उहा बि हिन वीडियो में लॻल आहे। PhD जी कीअं वठिजे, उहा बि हिन में लॻल आहे। हाणे मक़सदु छा आहे, जो टाइम न आहे मां वटि, न त वरी उहो मां जेका लिटिल बेशिंग कंदो आहियां उहा करणु घुरिजे। जीअं हिकिड़े दोस्त खे असांजी ॻाल्हि कड़ी लॻी। ॻाल्हि मसइलो इहो आहे त माण्हू उहे ई सिखी सघंदा आहिनि दुनिया में जिन जो दिमाग़ सिखण जे लाइ एडॉप्टिविटी हुन में हूंदी आहे। अगरि तव्हां सम्झंदो त तव्हां मुड़ुसु माण्हू आहियो या माई माण्हू आहियो त पोइ तव्हां कॾहिं न सिखी सघंदो। यू नीड टू बी हम्बल। ठीकु आहे न। सिखण जे लाइ सभ खां पहिरीं जेका शर्त आहे उहा आहे हम्बलनेस। इफ यू आर नॉट हम्बल, इफ यू थिंक दैट यू आर अ सुपर शॉट, त मां सुपर शॉट खे हिते दुनिया में रुलंदे पिनंदे ॾिठो आहे। ठीकु आहे न। यू आर नॉट स्मार्ट। अगरि तव्हां स्मार्ट हुजो हा त हींअर तव्हां बिल गेट्स हुजो हा,
ठीकु आहे न, या हींअर तव्हां कंहिं वॾे इदारे जा सरबराह हुजो ऐं माण्हुनि खे तव्हां हींअर कुझु सेखारे सघो, यू आर नॉट, ऐं डोंट ट्राई टू बी सो स्मार्ट, राइट। अगरि तव्हांखे नथी ॻाल्हि अचे सम्झ में त तव्हां सिखो, पुछणा न मुझणा। अगरि तव्हां सम्झंदो त असांखे सभु ख़बर आहे, असां मुड़ुसु माण्हू आहियूं, त पोइ तव्हां मुड़ुसु माण्हू हिते छा था कयो, ठीकु आहे न। त इहो हम्बलनेस सिखो, डाउन टू अर्थ थींदो त पाण ई अर्थ तव्हांखे आसमान ताईं पुॼाईंदी। त ॻाल्हियुनि खे सम्झो। छा हूंदो आहे त जिन माण्हुनि खे तरक़ी करणी हूंदी आहे न, उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ी चिणग जी ज़रूरत हूंदी आहे, हिकिड़े नंढड़े लिटिल पुश जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं दे गोना गो फास्ट। As I said already, there are plenty of information available on Google. There is a channel of a Mavish. She already done a great job for you. She already made so many videos. Please go watch those videos. Go to the Google, get that information, and if still you have a problem, I am here to help you. If I don't have an answer for you, I will find an answer for you. ठीक है ना। त तव्हांखे निधण को कोन छॾिबो। ऐं जिन खे दोस्तनि खे रिसर्च प्रपोज़ल नथो लिखण अचे, त मुंहिंजा तक़रीबन 20 खां 25 सेशन सिर्फ़ु रिसर्च प्रपोज़ल ते थियनि, त रिसर्च प्रपोज़ल लिखबो कीअं। पर मुसीबत असांजे दोस्तनि सां इहा आहे त उहे कॾहिं मुंहिंजे वीडियोस खे सर्च ई कोन था कनि। मां त यूट्यूब ते चैनल ई कोन्हनि मुंहिंजा ठहियल, जो मूंखे का अर्निंग हुजे त मूंखे आई वांट टू अर्न फ्रॉम यू। आई नेवर अर्न फ्रॉम यू एनी सिंगल डॉलर, ठीकु आहे न। मां पाण ॾिना आहिनि तव्हांखे पैसा, तव्हां अर्न कुझु न कयो आहे। त मुंहिंजा वीडियोस में ते फेसबुक ते पिया अथव, कीअं वीडियो सर्च कजे उनजी बि अलॻि सां वीडियो ठहियल आहे। पर मुसीबत इहा आहे त असां वञणु नथा चाहियूं। सीवी कीअं ठाहिजे, मैं बि तव्हांखे पहिरीं ॿुधायो त सीवी इज़ इंपॉर्टेंट फैक्टर टू गेट ए स्कॉलरशिप। सीवी कीअं ठाहिजे, उन जा अलाए केतिरा 500 खां मथे सेशन रुगो सीवी ठाहिण जा थियल आहिनि, तव्हां उहो नथा ॾिसो। रिसर्च प्रपोज़ल जा थियल आहिनि, उहे कोन था ॾिसो। हींअर मैं बि खोड़ सारियूं शयूं तव्हांखे ॿुधायूं। वरी असांजे दोस्तनि जो उहो ई सुवाल आहे, साईं मूंखे मास्टर्स करणी आहे। हा भाऊ, मास्टर्स करणी आहे, उहा तव्हांजी मास्टर्स कहिड़े बि शोबे में हुजे, तरीक़ेकार सेम आहे। पीएचडी करणी हुजे कहिड़े बि शोबे में, तरीक़ेकार सेम आहे। बैचलर्स करणी हुजे तरीक़े, पोइ हाणे बैचलर्स उहो तव्हां छा में था कयो, तरीक़ेकार सेम आहे, ठीकु आहे न। त शयुनि खे सम्झो। जिन खे अॻिते वधिणो आहे न, उहे हीअं रॉकेट वांगुरु मथे था वञनि। जीअं मां 11-12 सालनि खां फेसबुक यूज़ कयां थो पियो, ऐं पहिरें ॾींहं खां वठी मुंहिंजो लतीफ़ा हणण जो को शौक़ु कोन हूंदो। मां हमेशह वीडियो ई ठाहे तव्हां लाइ रखियूं आहिनि। त उहे दोस्त जिन खे सिखणो हो, उन्हनि पहिरीं वीडियो मां सिखी करे दुनिया में पुॼी विया, ऐं अॼु बि उहे 12 सालनि सां मूंसां गॾु आहिनि। जंहिं पहिरियों सुवाल पुछियो, साईं IELTS कॾहिं कयूं, अञा ताईं 12 साल में उन्हनि IELTS न कई। त मक़सदु इहो आहे त जिन माण्हुनि खे तरक़ी करणी आहे न, उन्हनि खे बसि हीअं हूंदा। मैक्स ॿुधायो त हे कीअं त कमु थींदो, उन ॿुधायो आहे हे हीअं थींदो, हे हिते शइ पई अथई, गो, ऐं उहे हलिया था वञनि। त महिरबानी करे थोरो पंहिंजे फ्यूचर सां सिंसियर थियो। अगरि तव्हां पंहिंजे फ्यूचर सां सिंसियर थींदो न, त दुनिया मदद में लॻी वेंदी तव्हांजे फ्यूचर ठाहिण लाइ। हर माण्हू तव्हांजी मदद कंदो, पर तव्हां रुगो रिलाए कंदो ॿिए ते, त साईं रिसर्च प्रपोज़ल बि तूं ठाहे ॾे, सीवी बि तूं ठाहे ॾे, उहा वेबसाइट बि तूं ॿुधाए, वरी उन में फॉर्म कीअं भरिजे उहो बि तूं ॿुधाए, त नो वन हैज़ दैट मच टाइम। मूं वटि हो टाइम, आई स्पेंड ऑन यू। हाणे मां बि फेड अप थी वियो, ठीकु आहे न। छो जो पोइ बि वरी उते जो उते आयो। हे छा हूंदो आहे त वरी दोस्त चवंदा बेशिंग मां नथो कयां, मां रुगो ॿुधायां थो असांजूं कमज़ोरियूं। अगरि एज़ अ टीचर, एज़ अ मेंटोर, अगरि मां पंहिंजूं खामियूं तव्हांखे कोन ॿुधाईंदुमि, त हाउ यू गोना रेक्टिफाई योर। मूंखे मां हमेशह चवंदो आहियां त मूंखे शुगर कोटेड वर्ड न वणंदा आहिनि, न मां शुगर कोटेड वर्ड ॻाल्हाईंदो आहियां। जेका तलख़ हक़ीक़त आहे उहो ॿुधायां थो। हींअर मेविश खां टाइम वरितो, मेविश जी महिरबानी, मेविश आई, मेविश तव्हांखे ॿुधायो, मेविश पंहिंजे चैनल जो बि ॿुधायो आहे, त उते वीडियो पियूं आहिनि। हाणे अगरि उन्हनि चैनल ते वञी करे तव्हां वीडियो न ॾिसंदो, त दैट्स नॉट फॉल्ट ऑफ मेविश और मी और एनीबडी एल्स। तो महिरबानी करे वञो उन्हनि इंफॉर्मेशन तां। ऐं जीअं मां चवां थो, अगरि तव्हांखे इंफॉर्मेशन नथी मिले, तव्हां मूंखे मैसेज कयो, मां तव्हांखे रिप्लाई ॾींदुमि। हाणे मैसेंजर में मैसेज न कयो, 1000 दफ़ा चयो आहे। दोस्त पोइ कावड़ कंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि मैक्स वॾो माण्हू आहे। मां वॾो माण्हू न आहियां, मां तमामु ग़रीब माण्हू आहियां। तव्हांखे हमेशह चयो आहे त जेका मुंहिंजी करंट पोस्ट हुजे, उनजे हेठां तव्हां मैसेज करे छॾींदा कयो त मैक्स आई सेंड यू अ मैसेज, गो एंड चेक दैट मैसेज। 1000-1500 मैसेज अचनि था। मूंखे नौकिरी बि करणी हूंदी आहे, घर बि हलाइणो हूंदो आहे, ॿिया कम धंधा बि आहिनि। त माना मां सभु मैसेज कोन थो ॾिसां। को अहिड़ो मैसेज हुजे जेको बर्निंग मैसेज हुजे, तव्हांखे तमामु घणी ज़रूरत हुजे कंहिं शइ जी, यू सेंड मी अ मैसेज एंड आई विल रिप्लाई यू प्रॉम्प्टली। मैं बि वेंदे वेंदे को मैसेज जीअं ॾियणो हुजे तव्हांखे, त बाय ऑल मीन्स। जी बस, थैंक यू सो मच मैक्स, एंड थैंक यू सो मच एवरीवन फॉर वाचिंग।
and subscribing my channel. मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त प्लीज़ पाण ते कमु कयो, जीअं मैक्स चयो, पाण खे टाइम ॾियो, शयुनि ते वर्क कयो, असांजो कमु ॿुधाइण असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। एसि ताईं तव्हां कुझु अचीव न करे सघंदो जेसीं पाण न कंदो। वताए फ़क़ीर खे बि तॾहिं ई कुझु मिलियो जॾहिं हू खंघियो हुयो, ईअं हुनखे बि कुझु न पियो मिलियो। सो प्लीज़ पाण ते कमु कयो, पंहिंजो हर ॾींहुं प्रोग्रेसिव ठाहियो, कुझु न कुझु कयो पंहिंजे लाइ, पाण ते, पंहिंजे फ्यूचर लाइ कयो। इनशाला तव्हांखे कामयाबी मिलंदी। ऐं ना उमेद न थियो, मायूस न थियो लाइफ मां। ज़िंदगी इलाही ख़ूबसूरत आहे ऐं का बि शइ तव्हां हासिल करणु चाहियो त बसि उन ते लॻी वञो ऐं कुझु बि इम्पॉसिबल न आहे। महिरबानी उमेर, महिरबानी चैनल थैंक यू। सब्सक्राइब करण जी। पंहिंजो इख़लाक भाउ, महिरबानी चैनल सब्सक्राइब करण जी। ऐं अदा इक़बाल जमाली, तव्हांजे भाइटे लाइ असांजो नेक तमन्नाऊं। विशिंग हिम ग्रेट सक्सेस इन हिज लाइफ। माशाल्लाह। ॿियो कहिड़े दोस्त चैनल जिन बि दोस्तनि चैनल सब्सक्राइब कयो आहे, अगरि मूंखां थैंक मूंखां यू सो हुननि जो मच। नालो खणण विसरी थैंक वियो यू। आहे त मां दिली तौर ते माज़रत पायां। इन सां गॾु अॼु जो सेशन हिते पुॼाणीअ ते पहुतो। सवाल तव्हांजा रहिजी विया हुजनि, तव्हां बंडल करे सवाल मोकिलिजो, पोइ मां वरी बम्बार्टमेंट करे छॾींदुमि महविश ॾे। ऐं जॾहिं जिन खे मूंखे हुतां क्वेश्चन्स रिप्लाई, हुजनि त जेके तव्हां वीडियोस ॾिसो था यूट्यूब ते, त तव्हां अगरि हेठि पंहिंजो क्वेश्चन लिखंदो त मां आंसर कंदसि। मां सभिनी जे क्वेश्चन्स खे आंसर कयो आहे, तव्हां जन खे बि आंसर कंदसि। ज़बरदस्त। हाणे त वधीक आसान थी वई, मुंहिंजी ज़िंदगी छुटी वई। तव्हां महविश जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं हुनजी कंहिं बि वीडियो जे हेठां क्वेश्चन लिखी छॾियो ऐं महविश जी। कोन आंसर। महविश, तोखे असां पाबंद कयूं था त जेके दोस्त सुवाल लिखनि, महिरबानी करे ज़रूर जेॾी ज़रूर महिल मां तव्हां आंसर टाइम कंदसि। हुजे काइंडली उन्हनि खे इहो रिप्लाई ज़रूरु ॾिजो। अदा जिन बि असांखे प्यारु मोकिलियो आहे सिंध जे कुंड कुर्च मां, उन्हनि सभिनी खे आई लव यू। ऐं प्यार कंदा रहो हिक ॿिए सां, छो त नफ़रतुनि जो बाज़ार घर मां, ऐं उते प्यार करणु वॾो जिहाद आहे। ऐं जेको इहो प्यार करे सघे थो, मां थो चाहियां उहो हिन दुनिया जो अज़ीम इंसान आहे। जिते रहो, ख़ुशि रहो, आबाद रहो, पंहिंजे बचनि जो, पंहिंजे घर वारनि जो, मिटनि माइटनि जो, सिंध धरतीअ जो, सिंध वारनि जो ख़्यालु रखंदा रहो। तरक़ी कयो, पाण बि कयो, ॿियनि खे बि करायो, सुस्ती छॾियो, मूंखे बि सुस्ती छॾायो। लव यू ऑल।